घोटकी में कपास जे आलमी ॾींहं जे मौक़े ते काटन रिसर्च सेंटर घोटकी में रेडज पाकिस्तान ऐं डब्लू पाकिस्तान जे ताउन सां हिकु सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार जी सदारत काटन रिसर्च सेंटर घोटकी जे सरबराह डॉक्टर सनाउल्लाह यासीन कई। सेमिनार में डिविजनल डायरेक्टर ज़रई तौसीक़ खाते सखर रसूल बख्श जुनेजो, तौहीद गनी मैसर, कासिफ जमानी, निसार अहमद रुख, डॉक्टर मंजूर सईद, मैडम ज़किया मलक, मोहम्मद जाहिद अजीज, मलक मोहम्मद शफीक, विनोद कुमार समेत हारियन आबादकारन वॾी तादाद में शिरकत कई। हिन मौक़े ते सेमिनार के खिताब कंदे डॉक्टर सनाउल्लाह यासीन ऐं ॿियनि चयो त कपाह पाकिस्तान जी मैशियत में रीढ़ जी हड्डी आहे ऐं सभिनीनि खे गॾिजी कपाह जी फसल जी अहमियत खे उजागर करण लाइ गॾिजी कमु करणु घुर्जे। हिननि चयो त हीउ ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु कपाह जे बहितर पैदावार ऐं इज़ाफ़ो करणु ऐं हिन खे बीमारियुनि खां बचाइण जे लाइ जदीद टेक्नोलॉजी जी अहमियत खे उजागर करण जी ज़रूरत आहे। हिननि चयो त असांखे पंहिंजे माज़ी जी ग़लतियुनि मां सबक़ सिखणु घुर्जे ऐं आला इख्तियारनि खे कपाह जी फसल ते तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। हिननि चयो त मुतवाज़िन ग़िज़ा ऐं आला नस्ल जो बिज कपाह जे वाध में अहम किरदार अदा करे सघे थो। सेमिनार में हारियन आबादकारनि खे शऊर ॾियण जे लाइ टेबलो पिणु पेश कयो वियो। सेमिनार जे आख़िर में महिमाननि खे शील्ड पिणु ॾिनी वई। हिन मौक़े ते हारियन ऐं आबादकारनि चयो त काटन रिसर्च सेंटर घोटकी पारां कपाह जी फसल ते सेमिनार जो इनेकाद सुठो क़दम आहे। ज़िले में अहिड़नि सेमिनारनि जो इनेकाद वक़्त जी अहम ज़रूरत आहे त जीअं हारियन खे कपाह जी फसल बाबति मुकम्मल मालूमात फराहम थी सघे त जीअं हारी कपाह जी फसल जी पैदावार वधाए सघिजे थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।